जनाब ज़ाकिर हुसैन कादरी साहब हैं जेके तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब वॾो पंथ करे असां ताईं पहुता आहिनि। वॾी महिरबानी सभिनी खां पहिरीं तव्हांजी। चाहींदमि तव्हांजो आवाज़ ट्रांसमिशन में शामिल थिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। तुझे दरवाज़े तां दान वठी सोहणा खाधोसी छा छा न वठी। तुझे दरवाज़े तां दान वठी सोहणा खाधोसी छा छा न वठी। घुरूं भोर तॾहिं बीणा झोल भरे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। सब दफ्तर खोटा सिर ते खणी, भला काॾे वञा तोखे की न वणी। सब दफ्तर खोटा सिर ते खणी, भला काॾे वञा तोखे की न वणी। पंहिंजी नज़रुनि खां कई पल न परे, पंहिंजी नज़रुनि खां कई पल न परे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। सब कंहिंखां सखी दर तूं जो आ, मिसकीन महेसर तूं जो आ। पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो होठरे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। माशाल्लाह माशाल्लाह।